नाज़रीन, शिकारपुर हाउस ते पीपी यूथ पारां इजलास कयो वियो आहे। वधीक तफ़सील वठूं था असांजे सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहर खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि? इजलास कहिड़े हवाले सां कयो वियो आहे? जॾहिं त ॿुधण में पियो अचे त इजलास वरसी जे मुनासिबत सां आहे, वरसी जूं छा तयारियूं कयूं वयूं आहिनि? जी बिल्कुल कमांडो साहब, शिकारपुर में अवासा खबर शेयर कई पिया। शिकारपुर हाउस ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जिले शिकारपुर के यूथ के सदर नईम अहमद बुर्रे की अगवानी में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टे की 14 वर्सी के हवाले से मीटिंग थी गुजरी, जैमें पीपी यूथ के अगवानन जो चवण हो तो 27 दिसंबर से शिकारपुर हाउस का सूबाई वजीर एनर्जी इम्तियाज अहमद शेख जिन की अगवानी में लखन के तादाद में मानू गड़ी खुदा बख्श वींदा ऐं पंहिंजे लीडर सां ॿधी जो सबूत ॾींदा। छो जो हर गरीब और मजलूम अवाम की पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी है, छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम के रोजगार समेत भी वसीला मुहैया करे थी। मीटिंग में शरीक जिले शिकारपुर यूथ के जनरल सेक्रेटरी ताहिर नापर, जिले शिकारपुर यूथ जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी जानसार खोसो और शिकारपुर के चइनी तालुकनि के अहदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। वाजिद अली लोहर, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सच्चाई।